खैरपुर नाथन शाह जे ॻोठ बहादुरपुर में 22 ॾींहं अॻु शाहाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़े में सरियाम क़त्ल कयल ॿिनि सगन भाइरनि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि जो उस में धरणो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे खैरपुर नाथन शाह मां CN न्यूज़ जो रिपोर्टर इमरान बलोच। जी इमरान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ज़ारा, खैरपुर नाथन शाह जे ॻोठ बहादुरपुर में 22 ॾींहं अॻु शाहाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़े में सरियाम क़त्ल कयल ॿिनि सगन भाइरनि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि निटण उस में धरणो आयो आहे। धरणे में शहर जे सियासी, समाजी, शहरी ऐं ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कया। उन मौक़े ते मक़तूल जे वारसनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ॾींहुं ॾिठे जो सरियाम असांजे माण्हुनि खे गोलियूं ऐं कुहाड़ियूं हणी बेदर्दी सां क़त्ल कयो वियो, पर पुलिस हिन वक़्त ताईं कख भनी बीणो नाहे कयो। हिननि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं बस वारनि खां नोटिस वठी इंसाफ़ ॾियारनि। ॿी सूरत में इंडस हाईवे बंदि करे धरणो हंयो वेंदो। जी इमरान, तफ़सीलनि खां आगाह करण लाइ तव्हांजी महिरबानी।